अस्सलाम वालेकुम दोस्तों, एक कम जी ख़बर तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी पूरी मालूमात ऐं कुछ नवा अदाकार भी वरी एंटर थियण वारा आहिनि। इहो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं इन्ही नंढड़े वीडियो में। दोस्तों इन खे आख़िर ताईं ज़रूरु ॾिसंदा जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अची सघे। थी सघे दोस्तों शाहिद खुसरो व्लॉग यूट्यूब चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब कंदा। तव्हांखे ॿुधायूं था हलूं दोस्तों तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी पूरी अपडेट। उन खां पोइ इहो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं त नओं अदाकार छा आज़म मेंगल बि वाकई हाणे तकरार ड्रामे में एंटर थियण वारो आहे। इहे या वरी कूड़ हली रहियो आहे, इन में केतिरी सचाई आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, पहिरीं ॻाल्हि त आज़म मेंगल जूं ख़बरूं फ़िलहालु जेको हली रहियूं आहिनि इहे 100% न आहिनि, ख़ाली ॻाल्हियूं ऐं हली रहियूं आहिनि। ऐं अॻिते जेको हू पंहिंजा ड्रामा हवेली ॿियो टियों जंहिंमें लॻो पियो आहे उन में हथी को आहे। 2024 में जेको आहे दोस्तों फ़िलहालु आज़म मेंगल जो जेको आहे सिंध टीवी ते को अहिड़ो ख़ासि ड्रामो अचण वारो न आहे। अॻिते हली मतां जेको आहे 2024 जे आख़िर में कंहिं ड्रामे में आज़म मेंगल खे आंदो वञे। भाई मोहब्बतनि जो माॻ फरवरी महीने में हलंदो दोस्तों, हिन महीने में कान हलंदो। अॻे महीने जी ॻाल्हि कयूं था, हीअ जनवरी हली रहियो आहे, अॼु 20 जनवरी आहे। उन खां पोइ जेको आहे 10 ॾींहं बचा आहिनि। उन खां पोइ जेको आहे फरवरी पींदो, फरवरी जे मथां मोहब्बतनि जो माॻ ड्रामे खे हलाइनि। ऐं बाक़ी तव्हांखे ॿुधाईंदो हलां फ़िलहालु शेर अली जो जेको आहे न इन जा सीन तव्हांखे हाली 10, 15, 20 किस्तनि में घणा ॾेखारिया वेंदा। वधि में वधि शेर अली, सिजावल ऐं नवाब ख़ान फेरे फेरे इहे सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हाणे जेको आहे दोस्तों वक़्तु जेको हथीको लॻो पियो आहे इहो 2-3 किस्तनि ताईं क़ैदी हूंदो मूसा वारनि वटि। कंहिं न कंहिं शर्त जे ज़रिए मूसा ऐं जेको आहे मीर इन खे छॾींदा कि जीअं को शर्त मञे या सोणी जे बारे में, या मतिलबु वापसि करे थो या नथो करे, मतिलबु का न का इन सां रीत जेको आहे हलंदा अहिड़े हिसाब सां। दोस्तों वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते, असांखे ॾींदा इजाज़त, सब्सक्राइब ज़रूरु कंदा। ख़ुदा हाफ़िज़।